हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था, 5 क़िस्म जे माण्हुनि जी सोबत इख़्तियार न कयो। नंबर पहिरियों, तमामु घणो कूड़ ॻाल्हाइण वारो, छो त तव्हां उन सां धोखो खाईंदव। उहो रुञ यानी वारियासी ज़मीन जी उहा चमक जेका चंड या सिज जी रोशनी पवण सां पैदा थींदी आहे, जेका पाणीअ जहिड़ी लॻंदी आहे, जीअं आहे, उहो परे वारे खे तुंहिंजे वेझो करे छॾींदो ऐं वेझे वारे खे परे करे छॾींदो। नंबर 2, बेवकूफ़ इंसान, छो त उन खां तव्हांखे कुझु बि हासिल न थींदो। उहो तव्हांखे नफ़ो पहुचाइण चाहींदो पर नुक़सान पहुचाए वेंदो। नंबर 3, कंजूस शख़्स, जॾहिं तव्हांखे उन जी घणी ज़रूरत पवंदी त उहो दोस्ती ख़तम करे छॾींदो। नंबर 4, बुज़दिल इंसान, छो त उहो मुश्किल वक़्त में तव्हांखे छॾे भॼी वेंदो। नंबर 5, फासिक, छो त उहो तव्हांखे हिकु गिरह या इन खां घटि क़ीमत में विकिणे छॾींदो। कंहिं पुछो गिरह मां छा मुराद आहे? पाण रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो, लालच रखण ऐं इन खे न माणण। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।